नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त असिस्टेंट कमिश्नर खिपरो अली असगर शाह पारां इंक्रोचमेंट जी आड़ में खिपरो जे केतिरनि ई गरीब सब्ज़ी फ़रोशनि ऐं दुकानदारनि सां नाजाइज़ी कंदे मनपसंद सियासी माण्हुनि जी सिफ़ारिश ते अमल पैरा थींदे सब्ज़ी जा फटा ऐं दुकान अॻियां रखियल सामान सफ़ाई जे अमले वारी गाॾी में खणाए वियो, जॾहिं त ॿिए पासे साफ़िन पारां अहिड़े अमल ते मौक़ुफ़ ॾियण जो चयो त असिस्टेंट कमिश्नर साफ़िन जे कैमरामैन समेत टीवी न्यूज़ जे लोगनि खे धिका ॾींदे चयो आहे त मूंखे छॾे क्लार्क अली नवाज़ हिंगोर जो मौक़ुफ़ ॾींदो मां न ॾींदुसि। ॿिए पासे वाज़े रहे त केतिरनि ई सालनि खां शहर जे रोडनि जे किनारे जी जॻह ते 36 फुटनि जा लॻल निशान अञा ताईं लॻियल आहिनि, पर इंतिज़ामिया हिते जे बाअसर बिल्डर माफ़िया खे खुली छूट ॾिनी आहे। सिर्फ़ ग़रीब रेड़े वारनि खे पटपिड़ी जा पैसा वठंदे बार बार हिननि मथां पंहिंजी आकड़ हलाईंदड़ आहे। हिननि जा बि सामान खणी वञे थी, जॾहिं त ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर पारां मौक़ुफ़ खां इनकार कंदे अली नवाज़ हिंगोर खां मौक़ुफ़ वठण जो चयो आहे, पर सियासी असर सुरूख हुजण सबबि हिकु ई वक़्तु टाउन ऑफिसर ऐं टैक्सीनेशन क्लार्क जी ड्यूटी करे रहियो आहे। ॿिए पासे असिस्टेंट कमिश्नर अली असगर शाह पारां अवामी न्यूज़ जे सरवाण अब्दुल रज़ाक राजपूत ऐं ॿिनि साफ़िन सां कयल बदतमीज़ी ते खिपरो जे साफ़िन पारां असिस्टेंट कमिश्नर जे अहिड़ी हरकत ख़िलाफ़ सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कई आहे ऐं मुतालबो कयो आहे त साफ़िन में फैलियल बेचैनी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में सख़्त एहतजाज कयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।